जो करियर में कम पियो आहे। जे मदद वठणी अथई न त खोल छोली वे गोरंते अन खैरात कर। ज़ोरावर मुंहिंजो न पर मुंहिंजी मैयत जो घोट थींदो। तो धोबीअ जो कुत्तो आहीं जेको न घर जो हूंदो आहे न काट जो। वञी घोड़नि खे गाह ॾेई आ उथ वञ हल। किसना सिधो ॿुधाई धी भॼी वई आहे। अरे मां उन्हनि धाड़ियुनि मंझां न आहियां जेके तव्हां जड़नि बेहालतनि जे टुकड़नि ते पलवा आहिनि। यार हुजनि त तो जहिड़ा। मां त तुंहिंजी गिरफ़्तारीअ खां पोइ परेशान थी वियो। हिन लाकअप जो दरवाज़ो तॾहिं खुलंदो जॾहिं तुंहिंजे लाइ फाई जो धंधो तयारु थींदो। पर खान ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिकु माण्हू मारणो आहे। जेकर इहो सच आहे त मूंखे मौत बि क़बूल आहे। जे हमेशा मौत सवाल न हुजनि उन आज़ादी जी कहिड़ी ख्वाहिश ऑफिसर। तुंहिंजे पीउ मूंखां एतिरो कर्ज़ खयो जो तोखे मूं वटि गिरवी रखी वियो। केतिरा नाले में आया आहिनि हिकु बि वापसि न ईंदो। मरिया से पराए टुकड़ा।
सरदार हिननि जे मालिकनि भंग जा पैसा पहुचाए छॾिया आहिनि, पूरा 10 लख रुपया। सरदार तव्हां ही छा करे छॾियो? जॾहिं हिननि जा पैसा बि मिली विया, पोइ तव्हां हिननि खे छो मारियो? दहशत। मां चाहियां थो त हर ज़बान ते बादशाह जो नालो हुजे, कानून तरतले में हुजे, ऐं मुंहिंजी गिरफ़्तारीअ जो इनाम मञा बि वधाए छॾे, ऐं मुंहिंजे गिरफ़्तार करण लाइ कानून जे रखवालनि जो आराम फिटी वञे, सुकून बर्बाद थी वञे। पर सरदार हिननि जा लाश हिननि जा लाश बोरियुनि में बंदि करे बंद खां ॿाहिरि विछड़ा अचो। इहो कानून खे मुंहिंजे तरफ़ां तोहफ़ो आहे। सरदार तव्हांजो हुकुम पूरो थींदो। इंस्पेक्टर, टियों ॾींहुं जुर्म जी रफ़्तार वधंदी थी वञे ऐं असांजे कानून जा रखवाला निंड पिया आहिनि। आख़िर छो? सर, अंतरी बादशाह कानून जी हिरासत में, तव्हां मूंखे यकीन रखो। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां, मूंखे सिर्फ़ु बादशाह खपे, बादशाह। हेलो, डीएसपी शहबाज खान स्पीकिंग। सर, मां तव्हांखे बादशाह जो पतो ॿुधाए सघां थो। तूं केरु आहीं ऐं मां तोते यकीन कीअं कयां? यकीन त तोखे करणो पवंदो, छो त तुंहिंजो कानून बादशाह खे पकड़ण जे लाइ तड़पे थो, ऐं मां बादशाह ते रखियल इनाम वसूल करणु चाहियां थो। ठीकु आहे, तोखे इनाम जी रक़म मिली वेंदी, पर इहो ॿुधाए त बादशाह मिलंदो किथे? बादशाह तव्हांखे नांगल चारे बेले में मिलंदो, पर सर मुंहिंजो इनाम त मूंखे मिलंदो न। हा हा, तूं यकीन कर, तोखे इनाम ज़रूर मिलंदो। ओके ओके ओके। हाणे हिन बेले जो बादशाह न, पर कुलण बादशाह हूंदो। इंस्पेक्टर, जल्दी हमलो तैयार कर, बादशाह जी खबर मिली वई आहे, हींअर ई उन जे मथां रेड करणो आहे। अंडरस्टैंड? जी सर।
सरदार पुलिस बेले देख कड़ो चाड़े भाई कुछ जी खबर खानी है वही गुलर कितना बेले में आया इन एक भी वापस नहीं दो अच्छा साथियों Badshaw, you are under arrest, Inspector. Arrest him. दिल टूट पोसीड़े
छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थांवनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थींदा हाणे जी थांवनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां ई ॾंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल बि ॾंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 हिन कैद खाने के कब्र समझी खामोश न जाए वधीक कानून जी ताकत ॾिसी चुको आहीं बादशाह ऑफिसर तुझे मुझे कानून जूं दीवारूं बादशाह जी हिक ठोकर भी सही न सघंदियूं ख्वाब ॾिसण छॾे ॾे बादशाह हिन लाकब जो दरवाज़ो तॾहिं खुलंदो जॾहिं तुंहिंजे लाइ फाही जो धंधो तयारु थींदो डीएसपी मां तुझी हिन काल कोठरीअ में घणा ॾींहं कोन रहंदुसि या मुंहिंजी तोखे धमकी न पर चैलेंज आहे सर मुंहिंजो ख़्यालु आहे त हिनखे पुलिस इनकाउंटर ॾियाराए मारे छॾिजे न इंस्पेक्टर न असांखे उन कमज़ोर माण्हुनि खे ॾिसणो आहे जेकी हिन जे डप खां कानून ते आङुरियूं खणंदा आहिनि उन्हनि खे इहो साबित करे ॾेखारिणो आहे त कानून कमज़ोर न आहे जवान इंस्पेक्टर मां हलां थो तूं हिन जे मथां सख़्तु पैरो लॻाए छॾिजांइ चङो ख़ुदा हाफ़िज़ डीएसपी तुंहिंजो वार लो तो वार कयो हाणे मुंहिंजे वारे जो इंतज़ार कजां अनवर उठ रहा जी चलिया हूँ ख्वाबनि जी दुनिया खां ॿाहिरि निकुर पुट तुंहिंजा सपना त साबिया थियण वारा आहिनि जी चाचा साईं इहे तव्हांजा मूं ते अहसान आहिनि जेकी मां पंहिंजी सॼी हयाती रहंदुसि इन में एहसान जी का बि ॻाल्हि कान्हे पुट इहो मुंहिंजो फर्ज़ु आहे त तुंहिंजी ऐं कंवल जी शादी कराए छॾियां चाचा साईं नंढपण में ई मूंखे पंहिंजा वारनि छॾे रब पाक खे प्यारा थी ऐं उन्हनि जी कमी तव्हां मूंखे कॾहिं महसूसु करणु ॾिनी पुट छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे तूं शहर वञ ऐं जेको बि सामान खुटियल आहे सो वठी अच ओके चाचा साईं मां हींअर ई थो वञा हेलो केर छा बादशाह फरार थी वियो पर इहो कीअं ठीकु आहे अवां हर रोड रस्ते रेलवे स्टेशन जी नाकाबंदी कयो मूंखे बादशाह खपे जिंदा या मुर्दा अंडरस्टैंड
मूंखे ख़बर आहे ये हथ मुंहिंजे महबूब खां सवाइ ॿिए कंहिंजा नथा थी सघनि। अॼु मूंखे यकीन थियो त तुंहिंजी दिलि में बि मुंहिंजी मोहबत जो घर आहे ऐं मां हर पल तोखे यादि आहियां। अनवर, मां तोखां सवाइ ईअं हूंदी आहियां जीअं पाणी खां सवाइ मच्छी। पर इहो त ॿुधा, तूं केॾां वियो? कवर तोखे त ख़बर आहे त असां ॿिनि जी शादी थियण वारी आहे। उन लाइ शहर मां कुझु ख़रीदारी करण वियो हुउसि। शादी? पर मूंखे त इहा ख़बर ई न आहे। एतिरी अंजान नथी, पर कॉल इहो त ॿुधाए मुंहिंजी शादी थियण खां पहिरियां पोइ छा थींदो? छा वरी छा, मिट माइट रहंदा, भत रजंदो ऐं ढोल वॼंदा। ढोल वॼंदा ऐं भत रजंदो, पर उन खां पोइ छा थींदो? उन खां पोइ निकाह पवंदो ऐं लाऊं ॾियारींदा। लाऊं ॾियाराईंदा? अला उन खां पोइ छा थींदो? इन खां पोइ वरी तूं मुंहिंजी सेज ते वेही मूंखे ख़ुशीअ मां ॾिसंदे ऐं मां शर्माईंदसि। अला उन खां पोइ छा थींदो? उन खां पोइ तूं मूंखे ॾिसी चवंदे वाह, 24 जो चंड पई लॻी। अच्छा। ऐं पोइ तूं बल्ब बंदि करे मुंहिंजे हथ मां वठी ऐं तूं मूंखे ज़ोर ॾींदा। अला उन खां पोइ छा थींदो? हल बेशरम, सभु कुझु मूंखां ई न पुछो। पुटनवर अची वए, सामान मुकम्मल आंदी या न? हा चाचा साईं, सामान मुकम्मल आंदो। बादशाह तू वो तोखे चयो न डीएसपी त तुझे कानून जूं दीवारूं एतिरियूं मज़बूत न आहिनि जंहिंखे बादशाह तोड़े न सघे। बादशाह लगे थो त मरण जो शौंक़ अथई, तॾहिं त मौत जे मुंहं में आयो आहीं। वॾो बेवकूफ़ आहीं डीएसपी, जो त बादशाह जंहिं दर दाख़िल थींदो आहे उते मौत जो पैगाम ईंदो आहे। छो त बादशाह जो ॿियो नालो आहे मौत। बकवास या पंहिंजी बंदि कर ऐं शराफ़त सां तो हले वञ, न त सुठो न थींदई। वॾो मज़ो ईंदो बादशाह पंहिंजे दुश्मन खे छॾे ऐं वापसि हलियो वञे। नामुमकिन आहे इहो। बुलण सरदार अचे। सरदार असांखे यकीन हो त तू खिलाड़ी दिल में कोन रही सघंदे। सही तो चई गुलण, मां पंहिंजे दुश्मन खे अहिड़ो त सबक सेखारियो आहियां जो को बि कानूनदान कर रखण जी कोशिश न कंदो। पर सरदार ख़बर पई आहे त इहो छापो असां ते परगुण आयो आहे। जेकॾहिं इहो सच आहे त परू बेले में घणा ॾींहं ज़िंदा कोन रहंदो। सरदार इहा ख़बर सोराना सच आहे।
या ख़बर असांखे वॾेरे हाकिम खान ॾिनी आहे। मूंखे पंहिंजे यार जी ज़बान ते यकीन आहे। हाणे परूअ खे केर बि नथो बचाए सघे। सरदार थोरो सब्र कयो, वक़्तु ॾिसी वार कंदासीं। गुस्तियुनि वारियूं ॻाल्हियूं न कयो, बहादुर थी मूंसां अचो। सरदार नओं जेल मां आयो आहीं, पुलिस तुंहिंजे पोयां हूंदी, खाम खां वक़्त खां अॻे मारिजी न वञ। ठीक आहे, पर इहा जांच रखो त परू बेले जी कहिड़ी कुंड में थो रहे। यही अव्हां खे ख़बर पए त मूंखे इतला कजो। हाज़िर सरदार। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। सिट डाउन। सर ये तबियत तव्हांजी कीअं आहे? तबियत तो सही आहे, पर इहो तो ॿुधायो त बादशाह जो छा थियो? सर घणी जाखोड़ खां पोइ ख़बर पई आहे त बादशाह जा पेरा ॿेड़े में नहीं पहुता। हाणे तव्हीं नाकाम मोटी विया आहियो। हेफ़ आहे तव्हां ते। हिकु मुजरिम जेल तोड़े भॼी थो वञे ऐं कानून जे मुहाफ़िज़नि ते हमलो थो करे ऐं तव्हां कुझु बि नथा करे सघो। सर केतिरो लिखंदो कानून खां? 100 ॾींहं चोर जो हिकिड़ो ॾींहुं कानून ज़रूर ईंदो। कॾहिं इंस्पेक्टर कॾहिं? जॾहिं सरकार मूंखे नाकारा बणाए घर मोकिले छॾी तॾहिं? इंस्पेक्टर आदिल, मूंखे कहिड़ी बि सूरत में बादशाह खपे। दिस इज माय ऑर्डर, अंडरस्टैंड? इहो तोखे मां हुकुम ऑफिसर जी हैसियत सां गॾोगॾु वॾो सम्झी विझां थो, जेको तोखे पूरो करणो पवंदो। सर मूं हमेशह तव्हांखे पंहिंजो वॾो ई सम्झायो ऐं तव्हांजो इहो हुकुम मां पंहिंजो फर्ज़ सम्झी ज़रूर पूरो कंदुसि। मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। हाणे गौर सां ॿुध। कानून दे खुदा दर्द दिल जीता कैखे की नदी से पंहिंजा गोड़ा यार रोज पीछा से दर्द दिल जीता कैखे की नदी से पंहिंजा गोड़ा यार रोज पीछा से दर्द दिल जीता कैखे की नदी से पंहिंजा गोड़ा यार रोज पीछा से। सदा बादशाह तव्हां ते हमलो करण वारो आहे, इहो मान पर ही चई रहियो आहे। सदा हे असांजे दुश्मन जो दुश्मन आहे। मतलब ते बादशाह जे टोले जो। आओ जी सरदार। पंहिंजे सजण जी ख़बर दुश्मन ताईं पहुचाइण मां तोखे कहिड़ो फ़ाइदो? फ़ाइदो आहे सरदार। मां चाहियां थो सरदार त जेका पग बादशाह जे मथे ते आहे उहा मुंहिंजे मथे जो छट थिए। मतलब त तूं मुंहिंजे हथां बादशाह खे माराए पंहिंजे टोले जो सालार थियण थो चाहीं? सही सम्झो अथई सरदार। पर इहो कीअं थींदो?
जॾहिं त हू ख़ुदि मूं मथां हमलो करण वारो आहे। इन खां पहिरियां जो हू तव्हां ते हमलो करे तव्हां हुन ते करे ॾे। सलाह त ॾाढी नेक आहे, पर सोचां थो त पहिरियां पुराणे दुश्मन खे मारियां या नए दुश्मन खे। नओं दुश्मन? हा, नओं दुश्मन। ही तव्हां छा था कयो सरदार? तो जो पर छो सरदार? मूं त तव्हां सां वफ़ादारी कई आहे। जेको पंहिंजे सरदार सां गद्दारी करे सघे थो उहो मूंसां कहिड़ी वफ़ादारी कंदो? मूंखे माफ़ कर सरदार। पर हू पंहिंजे जानी दुश्मन खे त माफ़ करे सघे थो, पर गद्दार खे न। पोइ चाहे उहो गद्दार पर उहो जे टोले जो हुजे। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन हां उहो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे, कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु बूथ जे तर्फ़ रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव, कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे, सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघे थी दादा ॿुधायां। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो, सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो। नंबर त 03138562 सिंधीअ में ॿुधायांव 33138562262। शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। हा हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां, पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी दुश्मन जे टोले जो कौन हीअ ग़लती तोखे माफ़ थो करियां। जेकॾहिं ॿीहर कंहिं गद्दार खे मूं वटि वठी आई त इहा गोली गद्दार जे सीने में न पर तुंहिंजे सीने में हूंदी। पर मूंखे गद्दार जी न गैरतमंद ऐं वफ़ादारनि जी ज़रूरत आहे। छो जो गिदड़नि जे टोले खां बहितर आहे त शींहनि जा चंद माण्हू गॾु हुजनि। साथियो बादशाह जे हमले जी तयारी करियो। हिन वक़्तु
अचो साथियों। और साईं तो निकले बाहर। बादशाह सदाई तो बादशाह ऐं लिखी तो फायर करी उहे पे परन खान जे मथा। मूं तोखे चयो न परू हिक बेले में बसीअ न रहंदा, हिन बेले में तूं रहंदे या मां। बादशाह अहिड़ी तरह डाखल बड़ सां गिदड़ पसारी नाहे थींदो, तहिड़ी तरह बंदूक खणण सां हर माण्हू ठाड़े लाहे थींदो ऐं बेले में रहण सां को बि सरदार लाहे थींदो। यादि रख बादशाह, इन बेले जो बादशाह मां आहियां त शहनशाह मां, शींह बि मां आहियां ऐं सरदार बि मां आहियां। मां तुंहिंजी इन कूड़ी शहनशाही ऐं तख्त ताज खे फुरा फुरा करण आयो आहियां। बादशाह मूंखे तो ते रहम थो बेवकूफ़, तूं बेवकूफ़ बादशाह ऐं अॼु बि बेवकूफ़ी करे पर जी मथां पंहिंजा साथी थो माराई। बेवकूफ़ मां न पर तूं आहीं परू, मौत खे साम्हूं ॾिसी पोइ बि होड़ नथो छॾी। बादशाह गिदड़नि खे साम्हूं ॾिसी शींहं टिजंदा रहनि पर हू मौज ऐं मस्तीअ में ईंदा आहिनि। बहितर इहो अथई त पंहिंजी बि ज़िंदगी बचाए ऐं पंहिंजे साथ जूं हयातियूं बचाए जिन पेरनि ते आयो आहीं उन्हनि निशाननि ते कदम रखी वापसि हले वञ। अॼु मां तुंहिंजी इहा मौज ऐं मस्ती मिटीअ में मिलाए छॾींदुसि। बादशाह परू
सर तारक भाई सागर हाजिर है। अज मां तव्हांखे कंहिं ज़रूरी मक़सद लाइ घुरायो आहे ऐं मूंखे तव्हां ते रहम थो अचे ऐं सोचां थो त मां तव्हांखे आज़ादी ॾियां। आज़ादी कॾहिं खां वठी कानून खे असां ते रहम आयो आहे। लॻे थो त हिन में बि कानून जी का चाल हूंदी। कानून एॾो कमज़ोर न आहे जो कंहिं मुजरिम खां ख़ैरात वठे। मूं तव्हांखे हिन लाइ घुरायो आहे तव्हांखे आज़ादी खपे या मौत। जंहिं हमेशा मौत सां लाभ नथियूं हुजनि उन आज़ादी जी कहिड़ी ख़्वाहिश ऑफिसर। तारिक जेल खां ॿाहिरी दुनिया ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं हुनजो मज़ो जन्नत खां बि वधीक आहे। इहो कानून खे 10 साल अॻु सोचणु खपे हा। हीअं छो ऑफिसर? हींअर तव्हांजी मूंखे ज़रूरत आहे। छा सागर तव्हां मुंहिंजो साथ ॾींदव? इन जो मतिलब त कानून कमज़ोर थी आहे जो हिकु मुजरिम खां मदद थो घुरे। हरगिज़ न। कानून उहो पहाड़ आहे जंहिंसां दुनिया जी का गस्ती टकराए नथी सघे। पर मूंखे तव्हांजी ज़रूरत इन करे पई आहे जो मां जंहिं मंज़िल जो राही आहियां तव्हां उन्हनि पेचनि जा चङी तरह वाक़िफ़ आहियो। असां उन कानून जी कॾहिं बि मदद कोन कंदासीं जंहिंखे असां ते कॾहिं बि रहम ई कोन आयो। भली तव्हां कानून जी मदद न कयो पर एतिरो त सोचो तव्हांखे मौत जी सज़ा मिलियल आहे। जेकॾहिं तव्हां मूंसां साथ ॾींदव बाक़ी ज़िंदगी जा साल तव्हां ख़ुशीअ सां गुज़ारे सघो था। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। न खपनि असां जेके कानून खां ख़ैरात मिलनि। मां सभु सम्झां थो ऑफिसर त कानून खे असांजी सख़्त ज़रूरत आहे जो पत्थर बि मेड़ पइजी वियो आहे। हा ज़रूरत आहे तव्हांजी कानून खे न पर मूंखे। छो त तव्हां बहादुर बि आहियो ऐं गैरतमंद ऐं मुंहिंजी कानून खां वधीक तव्हां मदद करे सघो था। ऑफिसर जे मदद वठणी अथई न त खोल छोली वेह गोॾनि ते ऐं ख़ैरात घुर। जे रहम आयो त ख़ैरात मिलंदई। कुझु न थियो कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। कानून जो फंदो तव्हांजी ॻिचीअ में पवण वारो आहे। मरी वियो त छा मिलंदव? जेकॾहिं मूंसां मिली ऐं मुंहिंजो साथ ॾींदव त शायदि हयाती बची वेंदव। हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। बुज़दिलीअ जो मौत क़बूल कयो था या शहादत। जमादार हिननि खे वठी वञी बंदि कर। जी सर। वालेकुम सलाम। बतारो केड़ा हाल है? मुबारक हो मुबारक हो मुबारक के भी मुबारक ख्वाजा के जो बियो नई जिंदगी जो वे बतारो वे हाकिम खान ही सीनो फौलाद जो आहे। जे मौत ईंदो त पहिरियों मूंखां मोकिलाए पोइ हिन सीने खे सोराग कर। सही तो चई बादशाह। हाकिम खान भी तो थी बहादुर था। कमजोरन ऐं बुज़दिलन खां हाकिम खान खे सख्त नफ़रत हो। पर बादशाह इहो त ॿुधायो न ऑफिसर जो छा थियो जंहिं तोखे गिरफ़्तार करायो? मूं उन कानून जे वण जा ॾार वठे छॾिया आहिनि। उनखे अहिड़ो त सबक़ सेखारियो अथऊं जो हू आईंदा मुंहिंजी गिरफ़्तारी लाइ सोचे बि नथो सघे। न बादशाह न। जे वण जा ॾार तो वढिया न वरी सला सावा कया अथई। ख़बर पई आहे त तो शींहं खे फासाइण जे लाइ कानून जे गिदड़नि नवां जार विछाइण जी कोशिशि कई आहे। सोचे कदम खणजांइ फांसी पवी। हाकिम खान बादशाह जो फासण नामुमकिन आहे। ख़ैर इन्हनि ॻाल्हियुनि खे तूं छॾ। अॼु मां तुंहिंजे अचण जी ख़ुशीअ में शबाब जो बंदोबस्त कयो आहे। अकबर जी सरदार। शबाब हाज़िर कयो वञे। बादशाह यार हुजनि त तो जहिड़ा। मां त तुंहिंजी गिरफ़्तारीअ खां पोइ परेशान थी वियो। त
आजादी मिलंद सलाह न हाकिम खान कानून सां इहा रांदि मुंहिंजी बचपन खां वठी हलंदी थी अचे। ये असांजी ॻाल्हि मञनि था पर हिन जी कुझु शर्तूं आहिनि। शर्त कहिड़ा शर्त ॿुधायो। सर शर्त उहा आहे त कानून जे तहत असां कमु कयूं पोइ कहिड़ी गारंटी आहे जो कानून असांखे आज़ादी ॾींदो, छो त कानून ते असांजो इतबार न आहे। कानून उन जी ज़मानत अव्हांखे लिखत में ॾींदो, हूअं बि अव्हांजी ज़िंदगी जेल में ई पूरी थियणी। सर हिकु ॿी ॻाल्हि त जेल में हज़ारे कैदी रहिया, पोइ बि क़ुर्बानीअ जो बकरो असांखे छो बणायो? इहो उन करे त तूं बारूद ठाहिण जो माहिर आहीं ऐं तारिक उन तर जो वाक़िफ़ आहे जिते बादशाह रहे थो, उन करे तव्हां ॿिन्ही खे चूंडियो वियो आहे। पर सर तव्हांखे असां ते यकीन कीअं आयो? हाणे बि आज़ादी खां पोइ गद्दारी कयूं त पोइ मूंखे यकीन आहे अव्हां ईअं हरगिज़ नथा करे सघो, छो त तव्हीं पैदाइशी मुजरिम न आहियो, तव्हांखे हालातुनि मुजरिम बणायो आहे। ठीक है सर, जेकॾहिं अवां असां ते यकीन कयो था त पोइ असां बि कानून ते भरोसो रखूं था ऐं हिन मिशन ते वञण लाइ तयार आहियूं। इंस्पेक्टर आदिल। जी सर। तूं सुभाणे ई मिशन लाइ तयारी कर ऐं हा पाण सां गॾु जमादार जाड़े खे बि वठी वञ। सर छो मुंहिंजे मां जे पोयां कयो? मां बचड़े वारो आहियां, तव्हांखे त ख़बर आहे त मां नज़र खां बि थोरो घटि आहियां, छो मुंहिंजे मां जे पोयां पिया आहियो? मरी वई त शहीद, बची वई त गाज़ी, उन खां बाद तुंहिंजी तरक़ी। जमादार मां एएसआई मां इंस्पेक्टर ऐं इंस्पेक्टर मां डीएसपी। सही था चओ सर, जेकर इहो सच आहे त मूंखे मौत बि क़बूल आहे, जे बची वियुसि त ऑफिसर। इंस्पेक्टर अव्हां वञी पंहिंजूं तयारियूं कयो। ओके, यू कैन गो। ओके सर। वाह अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। जूसा बोले भागा, अरे जूसा काथे गई है? पुत्र रबियन था दानो कर घर में गया है। रहियो तो बुधा हमारी मानी किथे आ? कंगारत तो नहीं मानी अंदर पिया खड़िया जा अरे यार ठयो तू बुध बाटे में कड़क पई दी या खणी अंदर रख, पर बुध जे कर देर कई तेड़ा मचड़ाणो न जो याद कने
अरे क्या है ये? अरे बुद्ध ये कपड़ा के जा पाता थी कमदार इहो हाँ बुधाए कमदार ही कपड़ा साण वठी ॾिना आहे बल्ले हिते का खैरियत थी आहे पर इहो त ॿुधाए तूं हिन घर जो नौकर आहीं या मालिक अरे तूं हिन कपिड़नि जे लाइ काई जो कपिड़ा पाता थी गरीब जा ॿार कपिड़ा अहिड़ा पाए जो तूं ग़रीब लॻी अरे पंहिंजी औकात में रह त कुतनि सां गॾु न खाराई आई या मुझा मौला तो असां गरीबन के छो खलके छो पैदा कई असां गरीबन के इन अमीरन जी दुनिया में मुझा मौला कहिड़ी जरूरत हुई असां गरीबन जी मुझा मौला इस पंहिंजी दुनिया में ठाहियल अमीर इंसान जेके असांजे मेरे बदन ते सब कपड़ो भी बर्दाश्त न था कर बर्दाश्त न कर खबर सुल्तान लुटियल माल गरीबन में विराए है हाँ सरदार तव्हां जे हुकुम मुताबिक़ उन ग़रीबनि ते माल पुॼाइनि ऐं उन्हनि दुआऊं तव्हां ॾे खणी आया पर सरदार हिकु ॻाल्हि पुछांव हाँ सुल्तान पुछ अतो पुछण चाहिए सरदार तव्हां ॾाढा रामदिल ऐं सखी आहियो त पोइ धाड़े छो थियो राति ॾींहुं महिनत करे बहुत सां मुक़ाबिलो करे सॼो सामान ग़रीबनि में विराए छॾींदा आहियो इहे करण सां तव्हांखे छा थो मिले गरीबन जी मदद करण में मूंखे मज़ो ऐं सुकून ईंदो आहे सॼो गरीबन जूं दुआऊं जन्नत जूं हवाऊं हूंदियूं आहिनि जॾहिं बि कंहिं ग़रीब ऐं मज़लूम ते ज़ुल्म थींदो ॾिसंदो आहियां त मुंहिंजी दिलि रोंदी आहे मां महसूसु कंदो आहियां ॼणो आसमान फाटण वारो आहे ज़मीन धुॾण वारी आहे को सिलसिलो अचण वारो आहे उन खां अॻु छो मुंहिंजी दिलि ते को वॾो सिलसिलो अचे मां सालमनि जे घरनि में सिलसिलो करे छॾींदो आहियां ख़तमु करे छॾींदो आहियां उन जे ख़ानदाननि खे तोखे नाहे ख़बर सुल्तान मां बि कॾहिं ग़रीब हुयुसि लाचार बेबस मज़लूम परियल मुझी छिछल मां जेका हर वक़्तु मुझे उम्र जूं ऐं सिहत जूं दुआऊं घुरंदी हुई हिकु ॾींहुं उनखे नाक रखे वेठो तोखे नाहे ख़बर सुल्तान हिकु मिट जे अॻियां मूं इलाज कया तड़पियुसि रुनसि मुंहिंजी कंहिं मदद न कई मूं वटि पैसा न हुया डॉक्टर इलाज न कयो मुझी गीजल मां तड़पी तड़पी मरी वई मां वॾेरे ॾे वियसि वॾेरे पंहिंजे चमचनि अथारा मूंखे धिका ॾिना हुन खां पोइ मुंहिंजे पीउ वॾेरे सां मज़ामत कई ख़बर अथई वॾेरे मुंहिंजे बेगुनाह पीउ खे कूड़े खून जे केस में ॿधाए छॾियो ऐं पैसा ॾेई
पुलिस हथारा जड़तू मुकाबलो ॾेखारे मुझे पी खे माराए छॾियो। मूं रड़ियो कयो, वॾेरे खां इंतकाम वठणु चाहियो त वॾेरे मुंहिंजी मौसूम भेण खे हवस जो निशानो बणायो। मुंहिंजी गैरत ऐं इज़त जो जनाज़ो सरेआम कढियो। मुझी कंहिं बि न ॿुधी, कंहिं बि मुंहिंजी दार न वरनाई। मूं आसमान न ॾिठो, हिकु ई जवाब मुंहिंजे ज़हन जे ऐवाननि में लमारा ॾियणु लॻो, पर हू इंतकाम पढ़जी वञ, गैरत जो इंतकाम। ऐं पोइ मूं परियल खे मारे परूअ खे ज़िंदा कयो, मारे छॾियुमि सभिनि खे, मारे छॾियुमि सभिनि ज़ालिमनि जे ख़ानदाननि खे। ऐं उन खां पोइ परू ताड़ेल पड़जी वियो, सिंध जे कुंड कुर्श में ज़ालिम ख़ौफ़ करणु लॻो, परूअ जे दहशत खां ख़ौफ़। उन खां पोइ हर मज़लूम, हर ग़रीब ॿुॾा वॼणु लॻो। मां मिस्कीन ऐं मज़लूम बणियल उन्हनि ग़रीब जो सहारो थी वियसि। हाणे मुंहिंजो जीअण ऐं मरणु उन सभिनी ग़रीबनि ऐं मज़लूमनि जे हिमायत ऐं ज़ालिमनि जे इंतकाम लाइ आहे, इंतकाम लाइ। तॾहिं त मां तव्हांखे चवंदो आहियां, इंतकाम बणिजी वञो, ज़ालिमनि जे लाइ मौत बणिजी वञो। सरदार, तव्हां नादर खान मिलायो आहे। अटिजीस भली करे रेस नादर खान, भली करे ये वडा पेड़ क्या दे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, खुश है चमो भलो ठाठ मजे में। वाह 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 वाह, बड़ी मेहरबानी वडा की दे भला हाल अहवाल कीअं चवंदो। बस यार दिल चयो यार जो दीदार करे अचां, सो दीदार थियो, असुल दिल खुश थी वई, पर हिकु कम बि हुयो। नादर खान तो छो तकलीफ़ कई, मूंखे हुकुम करिया न्यापो करिया, मां तुंहिंजो ओताग ते अची वञा। न परियल खान, कम ओताग ते ॿुधण जहिड़ो न हुयो। चार सॼण, चार दुश्मन, कुझु तुंहिंजा कुझु मुंहिंजा, इन जे करे हिते हलियो आयुसि। बहरहाल जेकॾहिं आयो आहीं त बिस्मिल्लाह, रतु खपई, सतु खपई, या साह हुकुम कर। परियल यारनि जो यार, मूंखे सिर्फ़ु तुंहिंजो सहारो खपे परियल। नादर खान तूं चवण छा थो चाहीं, खुली ॻाल्हि कर। परियल खान ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिकु माण्हू माराइणो आहे। नादर खान जेकॾहिं ग़रीब ऐं मज़लूम आहे त इनकार सम्झ, जेकॾहिं अमीर ऐं ज़ालिम आहे त पोइ परियल जो इक़रार सम्झ। तोखां त लिकायो न आहे, दरअसल ॻाल्हि ज़िद जी आहे। मुंहिंजो हिकु हारी आहे जंहिंजी धीउ मुंहिंजी बेइज़ती कई आहे, ऐं मां हुन खां बदिलो वठणु थो चाहियां। त नादर खान तूं चाहीं थो त मां उन पोड़े खे मारे उनजी धीउ तो वटि पहुचायां, ईअं न? हा बिल्कुलु ईअं। बस बस नादर खान, बस। पंहिंजी ज़बान खे डंदनि जी बिकुड़ में काबू कर। परू दाड़ेल ज़रूर आहे, पर बेग़ैरत न आहे। वो हिननि हथनि सां गोलियूं हलाए, मौत सां अखियूं अखियुनि में मिलाए,
जो टुक्कर खातो आहे तो जड़न हराम खोर वडेरन वांगुर हराम जी मानी नाए खाधी पर वो थाड़े लाए नंकन जे इज्जत जो लुटेरो नाए सिंध जे सीने ते जिते बि कहीं भी नंग ते वार थियो आहे त परू पंहिंजे सिर ते खेॾियो आहे परू पंहिंजे हथनि में बंदूक ॾाढ खे ॾारण जे लाइ खई आहे ज़ुल्म ऐं परपरत जो राज ख़तम करण लाइ खई आहे मज़लूमनि खे मारण जे लाइ न वञ मां चवां थो डरी वञ मुंहिंजी अखियुनि जे अॻियां जंहिं ॿेले जे वणनि खे मां हैरतमंद सम्झां थो जिनकी छाव में असां ताड़ेल वियूं था उन ॿेले जे पाक मिटीअ तां पंहिंजा पलीत पेर हटाए वञ जेकॾहिं तुंहिंजे पेरनि जो खड़को मुंहिंजे कननि ताईं पहुतो ज़िंदगीअ में कॾहिं बि पंहिंजे पेरनि ते हलण जे लाइक़ु न रहंदे थधो थी परू थधो थी जहिड़ी तरह दरिया ते रही बागुन सां वेर न आहे विझबो अहिड़ी तरह ॿेले में रही वॾेरनि सां वेर न आहे विझबो इहो न विसार त तूं ॿेले जो बादशाह असां वॾेरनि जे करे थियो आहीं असां सां फिटाईंदे त ॿेला तो लाइ जेल बणिजी वेंदा अरे मां उन्हनि धाड़ियल मुंहिंजा न आहियां जेके तव्हां जड़नि बेहालतनि जे टुकड़नि ते पलवा आहिनि मां तव्हां जड़नि बेहयावनि खे टुकर टुकर लाइ मुहताज कंदो आहियां डर मुझे अखियुनि अॻियां त टुकड़ा टुकड़ा न करे छॾे अड़े वठी वञीस ऐं डुराईंदो वञीस पके ताईं हल अरे खाइण जो खरो ऐं कम खां भरो अरे खाइण में ई त टे मानियूं छटे थो अचे बाक़ी बूट साफ़ करण में कोन थो अचे करो खिली कया त ठोकिया हिन खला रेसर छा आहे रे हा हिकिड़ो अर्ज़ु आहे हा पक्को छा आहे रेसर बाबा सख्त बीमार आहे उन लाइ कुझु पैसा खपनि छाड़े मुंहुं ॾे नोटन ठाहिण जी मच्छी न आहे छा जो पैसा ॾे छाजा पैसा ॾे रेसर मुंहिंजी पगार छाजी पगार ॾे रे हा तुंहिंजे पीउ मूंखां एतिरो कर्ज़ु खयो जो तोखे मूं वटि गिरवी रखी वियो उहो ई कोन लथो थी त वरी ॿियो ॾे भुतार साईं ईअं न कयो मां तव्हांजे पेर थो पवां तव्हांखे हथ थो ॿधां मूंखे कुझु पैसा ॾियो न त बाबा मरी वेंदो मरे त हुकुम मरे मूं को पिणे जो ठीको कोन खयो आहे अरे छोरा छॾे हाणे रवण खे वञी घोड़नि खे गाह ॾेई आ उथ वञे हल घोड़नि खे गाह ॾेई आयो कमदार घोड़नि खे गाह ॾिए थोरो करे आवां मूं ते हा बाक़ी ॾे कुतनि खे तुंहिंजो पीउ विचारी थो हा कमदार मां बि इंसान आहियां को जानवर त न आहियां जो सॼो ॾींहुं लोड़ाई थो छा चयो ॾे कॾहिं खां वठी एतिरो मुत पर थी वञो मूंखे जवाब थो ॾी हा